सांगड़ वेझो पीरोमल जे ॻोठ मदद अली रिंद जो चङो मुड़ुसु हाजी अली ॾिनो रिंद जी DA खे अलविदा करे भाइरनि तोड़ी राज भाग ऐं बिरादरी समेत PP में शामिल थी वियो। कोठायल कांड गजाणी में ज़िले सदर अली हसन हिंगोरजो जो केस पार्टी में शामिल थियण ते भलीकार कई। पार्टी जो फ्लैग पारायो। इन दौरान ज़िले चेयरमैन अली हसन हिंगोरजो चयो त 8 फेबरवरी पीपल्स पार्टी जी फतह जो ॾींहुं हूंदो। पीपल्स पार्टी अवाम जी मक़बूल पार्टी आहे। ईंदड़ इलेक्शन में सांगड़ ज़िलो खटी मुखालिफ़नि खे शिकस्त ॾींदासीं। सांगड़ ज़िलो पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं पीपल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदार में हुजण दौरान हिन ज़िले में तरक़ियाती कम कराया, अवाम जे हक़ जी तर्जुमानी कई। अली ॾिनो ख़ासकेली खे पार्टी में अचण ते वेलकम कयूं था। हुन जे अचण सां हिन तक में पार्टी वधीक मज़बूत थींदी। इन दौरान ज़िले फाइनेंस सेक्रेटरी अमीर मोहम्मद चांडियो, ज़िले काउंसिल मेंबर मंजूर हुसैन चांडियो ऐं वॾी तादाद में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।